अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं जेको आहे शैतानगिरियूं करे रहियो आहे रुंडो, कीअं हिन सिकू खे हैदर सां विड़हाए थो, हैदर खे सिकू थिया। अहिड़े हिसाब सां जेको हैदर आहे इहो फासी वेंदो पंहिंजे ॻाल्हियुनि में, छो त वार दिलि शेयर कंदो सिकू ते। निकाह जे टाइम नालो थींदो हैदर जो ऐं सौट रोणी जो। सांवल बि हैदर खे चवंदो तूं कमु कयो आहे। हैदर रड़ियूं कंदो, गोगो कंदो, मां इहो कमु न आहे कयो। पोइ बि कोई माण्हू हुनजी ॻाल्हि ते एतबार न कंदो, छो त उहो सरियाम चवंदो मां सिकू सां विड़ंदुसि, निकाह न करणु ॾींदुसि। ऐं इहा ट्रिक जेको आहे रुंडो कामयाबु थी वेंदो आहे, घर बि पंहिंजे नाले कराए वेंदो आहे सिकू जो। हुन में रिश्तो शादी बि कोन थींदी आहे, निकाह बि कोन थींदो आहे। 5 लख वॾो बि फॿाए वियो शिरनि वारनि खां ऐं वठ पाजा लॻी पई आहे जारे करे जहिड़ा बि। ऐं हेॾां जेको आहे जाबरो बि शैतानगिरी करे इन्हनि जो जेको ठाह रुकायो अथई अध में। ऐं अकबर खान चाकर जो इन खे अञा भिड़काइण जे लाइ जहिड़े खे वरियूं कोशिशूं कंदो, इहो माण्हू बि मारे। अकबर खान जंहिंखे पेश कयो अथई त हीउ चाकर खान जो माण्हू आहे जेको तव्हां ते हमलो करणु आयो, असां उनखे जवाबी फेरिंग मारियो आहे। यानी ज़बरदस्त गेम खेॾंदो। वीडियो पोइ पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।